कुछ वरी एतराज था कर सोशल मीडिया ते भई पीर काॾे विया आहिनि फलाणी दरगाह फलाणी दरगाह फलाणी दरगाह उन्हनि खे चओ त इन कोरोना वायरस खे हटाइनि भई इहा कोरोना वायरस में बि रब जी हिकमत अथव इहा बि घणनि खे कलमो पढ़ाइण आई आहे घणनि खे इहा बि मुस्लमान करण आई आहे बाकी मुसलमाननि जो मददगार अल्लाह हुआ एड़ियूं वबाऊं एड़ा वायरस अगे भी आया आहिनि ईंदा रहिया आहिनि ॿुधो जेकॾहिं वबा अची वञे जीअं वायरस आई आहे साईं फरमाइनि था इन में जेको मरे क़यामत जे ॾियारे वो शहीदनि सां गॾु उथंदो क़यामत में वो शहीदन सां उथंदो मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त जॾहिं कंहिं शहर में वायरस अचे त तव्हां उन शहर में न वेंदा कयो पर जे शहर में तव्हां आयो उते जेकॾहिं वायरस अची वई आहे त तव्हां उन शहर खां ॿाहिरि न निकिरो जे शहर में वायरस अची वञे त तव्हां उन शहर खां ॿाहिरि न निकिरो जेकॾहिं तव्हां उते मरी वियो न त क़यामत जे ॾियारे तव्हांखे शहीदनि सां गॾु उथारियो वेंदो मोमिन जे लाइ हेॾो बि भलाई हेॾो बि भलाई जे कोरोना में को मोमिन मरी वियो त शहीद आहे बिना जंग जे बिना रेफल हथियार जे भली बिस्तर ते मरे क़यामत जे ॾियारे दर्जो शहीदनि जो मिलंदुसि पर जेकॾहिं बची निकितो त इहो गाज़ी आहे सबुर सां वेठो त इन खे बि अल्लाह जे तरफ़ां अजुर ऐं सवाब मिलंदो सन 18 हिजरी में हज़रत उमर फारूक जो दौरे खिलाफत हुयो हज़रत उमर साईं जे दौरे खिलाफत में शाम जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठ हुयो उन ॻोठ जो नालो अमवास उन अमवास जे ॻोठ में वबा आई जंहिंमें 25,000 माण्हू शहीद थी विया ऐं उन में हज़ारनि जे तादाद में हुज़ूर जा असहाबी हुआ उहे शहीद थी विया भई दुनिया जो को बि वली को बि बुज़ुर्ग को बि पीर फ़कीर साहबी खां मथे कोन्हे गौस कुतुब कलंदर हिक पासे पर असहाबी जे घोड़े जे दज़ जेका न कदमनि मां उथे न घोड़े जे सुंभनि मां असहाबी जे घोड़े जे सुंभनि मां जेका धूड़ उॾे न उन सां गौस कुतुब पुॼी नथा सघनि असहाबी जो शान मथे हज़ारनि जे तादाद में असहाबी ताउन अमवास में शहीद थी विया हत्ता के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया हजरत अबू उबैदा बिनुल जर्राह रज़ियल्लाहु तआला अन्हु इन्हें के साईं ने फरमाया तो मुझी सजी उम्मत में अमीन अमानतदार है अबू उबैदा बिनुल जर्राह हजरत अबू उबैदा बिनुल जर्राह वो सहाबिया जेके मदीने वाले साईं जेरे जन्नत जी मुबारक ॾिनी हुई अशरतुल मुबशरीन मजा वो हजरत अबू उबैदा बिनुल जर्राह बिन ताउन जी बीमारी में शहीद थी वियो हजरत दर्रार बिन अज़वर रज़ियल्लाहु तआला अन्हु वॾो फातिह हुयो उर्दन जो फातिह हुयो इहो असहाबी सगोरो में इन ताउन अमवास में वफ़ात करे वियो हजरत यजीद बिन अबी सुफियान हजरत हर्ष बिन बशाम हजरत सुहेल बिन हशाम रज़ियल्लाहु तआला अन्हुम अजमाइन ये जलील कदर असहाबी उन ताउन उन वायरस अमवास वारी में शहीद थी विया पो हुजूर जे असहाबन छो न इनके टारियो पीरन ते था तव्हां मयार ॾियो त पीर नथा टारनि पीर त दुआऊं घुरनि था वेठा तव्हांजे लाइ न पर कुछ लक्षण पंहिंजा बि त ॾिसो न किरकार पंहिंजा बि त ॾिसो न पंध पुॼे पाण खां कोन पिठला न त गोॾनि ते पंहिंजा लक्षण बि त ॾिसो न ओ बेटा जेकॾहिं मोमिन ते बीमारी अचे
वबा अचे त उन जे लाइ भलाई आहे, उन जे लाइ आख़िरत जी भलाई आहे, दुनिया जी भलाई आहे। पर जे सेहत मिलेसि त दुनिया जी भलाई, आख़िरत जी भलाई। पुट मूंखे ध्यानु आहे, साईं फरमाईंदा मोमिन जो मामलो ॾाढो अजीब आहे, मोमिन जो मामलो ॾाढो अजीब आहे। जे उनखे नेमत मिले त शुक्र करे, मोट में उन जे लाइ जन्नत आहे। जे तकलीफ़ मिले त सब्र करे, बदले में जन्नत आहे। हेॾो बि जन्नत, होॾो बि जन्नत। जे न मिले त रोज़ो अजर ई सवाब, जे मिली वञे त ईद, न मिले त रोज़ो, मिले त ईद, हेॾे बि मज़ो, होॾे बि मज़ो। साईं फरमाईंदा इहो मामलो ख़ासि मोमिन सां आहे। मोमिन बाने जे लाइ पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई